बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम आहे ईद ऐं अहवाल ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान मुनव्वरिन। नाज़रीन, क़ुर्बानी वारी ईद आहे ऐं ईद जेको आहे उहो ख़ुशियूं खणी ईंदी आहे। इन ईद जे हवाले सां अॼु असां सां हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जंहिंजो हिकिड़ो तमामु वॾो तारीफ़ आहे ऐं सिंध जो हिकिड़ो वॾो नालो आहे, बल्कि पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो नालो आहे मुमताज़ लाशारी साहब। मुमताज़ लाशारी सिंध जो सरमोड़ रागी आहे ऐं राग जी मौसीक़ी जी दुनिया में उनजो हिकिड़ो पंहिंजो मुनफ़रद अंदाज़ हुजे थो। अॼु ईद जूं ख़ुशियूं असां मुमताज़ लाशारी साहब सां गॾु मल्हायूं पिया। हू असां सां धरती जे प्रोग्राम में असां सां गॾु आहे ऐं ईद बि मल्हाए पियो। मुमताज़ लाशारी साहब, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली करे अचूं था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। मां मुनवर साहब तव्हांजे हिन माइक जे ज़रिए, तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए मां पंहिंजे दोस्तनि खे, ॿुधंदड़नि खे, ॾिसंदड़नि खे ईद मुबारक ॾियां थो। तव्हांजे सॼे सथ खे ईद मुबारक ॾियां थो, ख़ासि करे तव्हांखे, छो त तव्हांजे सिर जे करे जेको प्रोग्राम थिए थो इहो ख़ासि करे तव्हांजे लाइ आहे। वॾी महिरबानी। जेको मां प्रोग्राम कयां थो इहो तव्हांखे ट्रिब्यूट कयां थो। महिरबानी साईं। सो असल में छा आहे त हीअ ईद त हिकिड़ो ॾिणु आहे असांजो, जेको सदियुनि खां हीअ त्योहार मल्हायूं पिया। पर जॾहिं ईद तव्हां जहिड़ा दोस्त ईंदा आहिनि त उहा ईद अञा ख़ूबसूरत थींदी आहे। सो अॼोकी ईद मूंखे लॻे थो त मुंहिंजे साहेड़ियुनि खे, ॾिसंदड़नि खे, ॿुधंदड़नि खे ॾाढी सुहिणी लॻंदी ऐं अलाह करे अहिड़ियूं ईदूं सदाईं अचनि। अच्छा, मुमताज़ लाशारी साहब, ईद जी ॻाल्हि हले पई ऐं हीअ क़ुर्बानी वारी ईद आहे ऐं तक़रीबन माण्हू जेके आहिनि उहे क़ुर्बानी कनि था। तव्हां बि ॿुधाइजो त हिन ईद ते का क़ुर्बानी कई आहे ऐं पंहिंजे घर वारनि सां बि कीअं पिया ईद मल्हायो, ईद जूं ख़ुशियूं कीअं पिया महसूसु कयो? मुनवर साहब, ईद असां त रोज़ु क़ुर्बान थींदा आहियूं। हीअ त क़ुर्बानी 12 महीने आहे, या त हिकिड़ो असां ते मज़हबी लिहाज़ सां हिकिड़ो असांजो वॾो त्योहार आहे ऐं असां क़ुर्बानी कंदा आहियूं, कयूं था। अलाह जी महिरबानी आहे ऐं हर मुस्लमान खे क़ुर्बानी करणु खपे। पर ख़ासि करे असां जहिड़ा आर्टिस्ट रोज़ु क़ुर्बानी ॾींदा आहिनि ऐं असां रोज़ु क़ुर्बान थींदा आहियूं। सो मां सम्झां थो त क़ुर्बानी जो मक़सदु इहो आहे त तव्हां क़ुर्बानी करे ऐं उहो जेको जानवर तव्हां ॾियो था उहो तव्हांजे औलाद जी हैसियत रखे थो। छो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं हुकुम थियो त पुट जी क़ुर्बानी जे लाइ, पोइ जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटु हज़रत इस्माइल खे तयारु करे कुहण वारो थियो त अलाह साईं उन जाइ ते दुंबो ॾेई छॾियो ऐं उनजो सवाबु जेको आहे उहो पुट जेतिरो सवाबु आहे। त यानी जेको इंसानु क़ुर्बानी करे थो कंहिं बि जानवर जी, त उहो औलाद खां घटि कोन्हे ऐं सवाबु बि ओतिरो आहे। पर थियणु इहे खपे त उहो जेको गोश्त थिए थो उहो मिसकिननि ग़रीबनि खे ॾिनो वञे। छो त हीअ क़ुर्बानी थींदी इन करे आहे त उहे माण्हू खाइनि जन गोश्त 12 महीना ॾिठो ई न हुजे। बिल्कुलु ईअं न थिए त असां पंहिंजो फ्रिजूं भरे रखूं ऐं पंहिंजे कंहिं मिटनि माइटनि खे या वॾनि माण्हुनि खे ॾियूं ऐं मिसकिन रहिजी वञनि। हीअ क़ुर्बानी असुल में यकीन मुमताज़ साहब, तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई त अॼु जे दौर में ख़ासि तौर ते इहो ॾिठो वियो आहे त माण्हू जेके क़ुर्बानी कनि था त जेको ॿकरो आहे या जेको बि ॿियो जानवर आहे उनखे ज़िबह करे गोश्त जेको आहे घर में फ्रिजनि में रखी छॾींदा आहिनि। त तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त जेको क़ुर्बानी जो गोश्त आहे उहो त हिकु त पाड़ेसरी जेके आहिनि पाड़े में पहिरियां उन्हनि खे माण्हू पहुचाए, उनखां पोइ जेके ग़रीब मिसकीन उन्हनि खे पहुचाए। मुमताज़ लाशारी साहब, तव्हां सां ईद जे सां गॾोगॾु तव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते बि पाण ॻाल्हाईंदासूं, मौसीक़ी ते बि ॻाल्हाईंदासूं ऐं धरती टीवी जा नाज़रीन जेके तव्हांखे ॾिसनि पिया ऐं हिकिड़ो तव्हांजो मुनफ़रद प्रोग्राम आहे जेको धरती टीवी ते, ऐं मुंहिंजे ख़्याल में पहिरियों ई प्रोग्राम आहे तव्हांजो धरती टीवी ते। त मां इहो पुछणु चाहींदुसि त हिन मौसीक़ी दुनिया में कीअं शौक़ु थियो, कीअं आया तव्हां? प्यारा भाउ, असल में छा आहे त हर इंसानु जेको ॿारु जेको पैदा थिए थो उहो एज़ ए फ़नकार, एज़ ए मौसीक़ार, मां ईअं चवंदुसि त ॼमंदे हिकिड़ो आर्टिस्ट पैदा थिए थो। जेको ॿारु पैदा थिए थो, मज़हबी लिहाज़ सां मां मुस्लमान आहियां। जॾहिं असांजो ॿारु ॼमे थो त उनखे पहिरें ॾींहुं असां आज़ान कन में आज़ान ऐं तकबीर चऊं था, माना उनखे सुर आलापियूं था। त उन ॿार खे असां पहिरें ॾींहुं हिकिड़ो मौसीक़ी जो सुर आलापियो। ईअं सम्झो त उहो आहे त असांजो मज़हबी हिकिड़ो ॾिणु, मज़हबी त्योहार, मज़हबी हिकिड़ो हवालो आहे त उहो मुस्लमान जो ॿारु आहे, तंहिंजे करे आज़ान बि ॾियो, तकबीर बि ॾियो, पर उहो सुर आहे। त हुन ॿार खे जॾहिं सुर पवे थो त पहिरें ॾींहं खां वठी उहो ॿारु सुर जे तलाश में आहे। त मां बि हिकिड़े नंढड़े लाइ खां वठी जॾहिं मां मदरसे में पढ़ंदो हुउसि, लाड़काणे में, जिलानी मदरसे में मां पढ़ियो आहियां स्कूल जे दौर में, त उन टाइम खां वठी बि शौक़ु हूंदो हो। नातूं ॻाईंदा हुआसीं ऐं स्कूल में जेके गीत ॻाईंदा हुआसीं त असांखे तरानो ॻाराईंदा हुआ, आवाज़ु सुठो हूंदो हो। त अहिड़े नमूने सां हलंदे हलंदे हिकिड़ो अंदरि में हिकिड़ो आर्टिस्ट हो, मूंखे ख़बर कान हुई त मां अॻिते हली कोई हिकिड़ो फ़नकार थींदुसि ऐं हिकिड़ो नंढिड़ो फ़नकार आहियां।
सिंध जो तमामु नंढड़ो फ़नकार आहियां। सभिनी फ़नकारनि खां हिकिड़ो तमामु ईअं चइजे खणी मां हिकिड़ो नुमाइंदो आहियां पंहिंजे मौसीक़ी जो। पर इहे सभु सुठा आहिनि, पर मूं हिकिड़ो पंहिंजो रस्तो अलॻि वरितो आहे। छो त मुंहिंजो कलाम जेको आहे उहो मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो जी सुञाणप आहे। मुंहिंजो कलाम माण्हू जे लाइ पैगाम आहे, इंसान ज़ात जे लाइ मूं कलाम ॻायो आहे। मूं कलाम एंटरटेन जे लाइ न ॻायो आहे। मूं कलाम उहो ॻायो आहे जेको माण्हू ॿुधी ऐं पंहिंजी सुठी राह अख़्तियार करे। मैसेज आहे, छो त कलाम जो मक़सदु, कलाम क़ुर पाक मां निकितो आहे। कलाम चवंदा आहिनि क़ुर पाक खे, ऐं कलाम जो मक़सदु ई आहे त भिटाई साहिबु जीअं फरमायो जो जे तो बेत भायां से आए तूं आहिनि नियो मन लाइन पिरिया संदे पारसी। त असांजा कलाम जेके आहिनि से क़ुर जी तर्जुमानी आहिनि, ऐं असां कॾहिं बि को अहिड़ो कलाम न ॻाईंदासीं जेको अहिड़ो अकवर्ड लॻे। ऐं ख़ासि करे मूं ते त फ़र्ज़ु थिए थो त मां सिंधी मौसीक़ी ऐं सिंधी म्यूज़िक, सिंधी ॿोली जो मां प्रचारी आहियां ऐं मां उनजो हिकिड़ो नुमाइंदो आहियां। मूं जंग लड़ी आहे ऐं इहा जंग मुंहिंजी जारी हूंदी। मां चवंदुसि हीअ सॼी दुनिया मुमताज़ थी वञे, इहे सभु माण्हू उहो कलाम ॻाइनि जो पंहिंजे नियाणियुनि सां, पंहिंजे भेणुनि सां, पंहिंजे माउरनि सां उहो कलाम ॻाए ॿुधी सघिजे ऐं उन मां कुझु हासिलु थिए। छो त मुंहिंजे शाइरनि नूर निचोड़े ऐं शाइरी उहो कलाम लिखियो आहे, उहो कलाम में पैगाम हूंदो आहे। उन कलाम में के अहिड़ियूं हीअ जेके अॼुकल्ह जेको दौरु हले थो, मां त ईअं बि चवंदुसि त मां फ़ाइदो वठां तव्हां मां, तव्हांजे चैनल मां फ़ाइदो वठां त तबाह थिए थी मौसीक़ी, ॿोली, कल्चर। सिंधी मीडिया जे अचण खां पोइ असांजी ॿोली तबाह बर्बादु थी वई आहे ऐं कला तबाह थी वई आहे। हीअ जेको राग विराग आहे इहो ख़तमु थी वियो आहे। इहो सिर्फ़ु उहो ज़िमेदार हीअ असांजा जेके सिंधी चैनल आहिनि, असांजी सिंधी मीडिया आहे। हालांकि थियणी ई खपे हा त हीअ असांजा हथियार आहिनि, हीअ दुनिया खे ॾेखारनि त असीं सिंधी केॾा टैलेंटेड आहियूं, असां वटि छा छा न आहे। पर उहो नथो थिए। हिते फॉर्मेलिटी तौर ते पंहिंजी पेट पूॼा कई थी वञे ऐं आर्टिस्ट मूंखे लॻे थो त अलाए कहिड़े पासे था वञनि। ऐं हीअ जेके दोस्त आहिनि असांजा, ऐं मां सम्झां थो त इहे बि ख़ुदि ॼाणनि था, चैनल वारा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि मौसीक़ी जी ख़बर आहे, ॿोली जी ख़बर आहे, कल्चर जी ख़बर आहे, तहज़ीब जी ख़बर आहे, असुली सिंधी आहिनि उहे। पर ख़बर न आहे त उन्हनि छो जेको आहे सो रुख मोड़े छॾियो आहे पंहिंजो। ख़ुदा आहे सिंधी मीडिया खे सुधारियो ऐं हिनखे लाइन ते आणियो। असांजो कल्चर रिच कल्चर आहे। असां वटि बंदूक ऐं मवाली असां वटि कोन्हनि। असां वटि सिंधी असां रुॻो मवाली न आहियूं, सिंधी असीं चोर बंदूक खणण वारा कोन आहियूं। सिंधी असांजी तहज़ीब पुराणी आहे। त अहिड़े नमूने जीअं असांजी अल्फ़ाबेट वॾी आहे तीअं असांजी मौसीक़ी तमामु वॾी आहे, ईअं असांजी शाइरी तमामु वॾी आहे। अचो त गॾिजी कमु कयो। बिल्कुलु मुमताज़ लाशारी साहिबु, तव्हां सां त तमामु घणियूं ॻाल्हियूं मौसीक़ी ते बि अञा करणियूं आहिनि, तव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते बि करणियूं आहिनि। ऐं तमामु सुठी तव्हां ॻाल्हि कई त असांजे जेको तहज़ीब आहे तमामु पुराणी तहज़ीब आहे, हज़ारे साल पुराणी तहज़ीब आहे, मोहनजो दड़ो असां वटि आहे। असां सिंधी माण्हू सकाफ़ती माण्हू आहियूं। पर यकीननि जेको दौरु आहे इन जेकी तव्हां ॿुधायो पियो त हाणे जेकी मौसीक़ी हले थी इन ते पाण अञा ॻाल्हाईंदासीं। पर मां चाहींदुसि त ईद आहे ऐं ख़ुशीअ जो मौक़ो आहे, नाज़रीन तव्हांखे ॾिसनि पिया त तव्हां हिन वक़्तु को गीत असांखे ॿुधायो त नाज़रीन बि उहो ॿुधनि। बिल्कुलु मुनवर साहिबु, मां तव्हांखे गीत ॿुधायां थो ऐं मुंहिंजा सॼण जेके आहिनि ज़ाहिर आहे त मां हिकिड़ो रागी आहियां, त मुंहिंजे कलाम ॿुधण जे लाइ बि दोस्तनि खे शौक़ु हूंदो ऐं मुहबत हूंदी त कलाम मां बिल्कुलु ॻायां थो। कहिड़ो गीत था ॿुधायो, कहिड़ो शाइर आहे, उनजा जेके बोल आहिनि उहे? कलाम जेको मां ॻाईंदुसि जी, मुंहिंजे कलाम खे ॿुधण खां पोइ उनखे तव्हांखे खोलणो पवंदो त आया जेको मां कलाम ॻायां थो उन में शाइरी, जंहिं शाइर जी मां शाइरी ॻायां थो उन कहिड़ो पैगाम ॾिनो आहे ऐं उहो कलाम असांजी ज़िंदगी से रिलेटेड हूंदो, असांजी ज़िंदगी सां रिलेटेड हूंदो, असांजी ज़िंदगी जी ॻाल्हि हूंदी। हीउ कलाम बि हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो कलाम आहे ऐं ख़ुदा रा हिनखे हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए खां न कढी छॾियो त हिन कलाम में केॾो पैगाम आहे। तव्हांजे आॾो मां पेश हा जी नाज़रीन, अचो त पोइ ईद हिन जे प्रोग्राम में, ईद ट्रांसमिशन में मुमताज़ लाशारी खां ई गीत था ॿुधूं।
थी सारिया सरतियूं थी सरतियूं थी सारिया सजण पंहिंजा सुपरी सरतियूं थी सारिया सजण पंहिंजा सुपरी दादन कंहिंखे ॾेखारियां हीणा पंहिंजा हालड़ा मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई अला मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई अला मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर ओ कंहिंखे कान पई अला मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर दिल दर्द मझां रोई दाह कई मथे अर्श अज़ीम ते आह वई फाड़िया फट फिराक हज़ार कई कहिड़ो हाल ॿुधायां मां कंहिंखे चई अला कहिड़ो हाल ॿुधायां मां कंहिंखे चई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई अला मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर घिरी मच में मांजी मर्द मचे ॾिसी शाओ शम जो ॾींहुं पतंग पचे तेरी पाण वियो ओ ॾाढा ॾुख त ॾेई अला पिरी पाण वियो ॾाढा ॾुख त ॾेई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई अला मुझे दिल जी खबर कंहिंखे कान पई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी खबर साहु सुखियो एड़ो दर्द जो दिल मंझ दूध दुखियो मुझी किस्मत में जियां कलम लिखियो जिंद जान सजी मां कुर्बान कई अला जिंद जान सजी मां कुर्बान कई सारी रात असांजी रुअंदे वई मुझे दिल जी
तमामु ज़बरदस्त मुमताज़ लाशारी साहब, मुंहिंजे दिलि जी ख़बर काई कान पई, ज़बरदस्त ॿोल हुआ। तव्हांखां हिकिड़ो इहो पुछणु चाहींदुसि त शाइरी जे हवाले सां हिकु सुठी शाइरी सिलेक्शन करणु, सुठी धुन कंपोज़ करणु, इहो कहिड़ी शइ मतिलबु जो उनजो ख़्यालु रखिणो पवंदो आहे ऐं इहो सॼो कीअं कंदा आहियो? हिकिड़ो जुमिलो चवां जी रिन साहब, हर कम में गैरत जो हुजणु ज़रूरी आहे। अॼु ॾींहुं ताईं कंहिं रागी या कंहिं माण्हू इहो जुमिलो इस्तेमालु न कयो हूंदो। सभु गैरतमंद माण्हू आहिनि ऐं अलाह करे अहिड़ी सॼी सिंध में जेके माण्हू इन शइ खां वाजियल हुजनि उन्हनि खे बि अलाह साईं इहा शइ इनाम ॾे। शाइरी ॻाइण में सेंसर बोर्ड जेको आहे असांजो, उहो असांजे घर में आहे। मुंहिंजी घरवारी बि, मुंहिंजी भेण बि, मुंहिंजी अमड़ बि, मुंहिंजी धीअ बि, मुंहिंजो सॼो कुटुंब। हाणे माना कलाम अहिड़ो ॻायां जंहिंमें मुंहिंजे उन कुटुंब खे, हाणे इहो मुंहिंजे घर में जेके कुटुंब हो। अच्छा मुमताज़ लाशारी साहब, इहा ॻाल्हि वरी पाण कंटिन्यू कंदासीं, पर हिन वक़्तु हिकु नंढड़े ब्रेक लाइ चयो थो वञे, हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ वरी इतां ई हिन ॻाल्हि खे हिनखे यादि रखिजो त मां हीअ ॻाल्हि कहिड़ी चवणु थो चाहियां। जी जी बिल्कुलु। छो त मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां उनखे थोरो हज़म बि करे वञो। बिल्कुलु जी नाज़रीन, असां सां तमामु वॾो फ़नकार ऐं सरमोड़ रागी मुमताज़ लाशारी ईद जी ख़ुशियुनि में असां सां गॾु आहे धरती टीवी में, ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अञा मुमताज़ लाशारी सां करणियूं आहिनि, पर हिकिड़ी नंढड़ी साई था वठूं ऐं साई खां पोइ पाण वरी हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन। मुमताज़ लाशारी साहब, ब्रेक खां अॻु में पाण ॻाल्हि ॿोल करे रहियासीं शाइरी जे हवाले सां, सुठी धुन कंपोज़ करण जे हवाले सां। अवां ॻाल्हि कयो पिया त जेकी पाण ते डिपेंड आहे सॼो, त जेको घर वारा आहिनि, पाण माण्हू आहे, इहा ॻाल्हि कयो पिया शाइरी जे हवाले सां थोरो ॿुधायो। मां अर्ज़ु कयां, जीअं मुंहिंजी फैमिली जीअं मां ॻाल्हि करियोसि त हीअ मुंहिंजा मेंबर, त ईअं सॼी सिंध, सॼे मुल्क में, सॼी दुनिया में मुंहिंजी फैमिली आहे। पोइ किथे मुंहिंजी अमड़ हूंदी, किथे मुंहिंजी भेण हूंदी, कंहिंजो मां चाचो हूंदुसि, कंहिंजो मां पुटु हूंदुसि। त मुंहिंजे कलाम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे की उनखे हर तबिके जो माण्हू ॿुधे ऐं हर माण्हू उन कलाम खे ॿुधी उन मां कुझु हासिलु करे। छो त मुंहिंजे शाइर जेको लिखियो आहे उन ग़लति न लिखियो आहे, उन मुंहिंजे लाइ पंहिंजो नूर निचोड़ियो आहे। मां पंहिंजी शाइरी खे पंहिंजे कारोबार ॾे न खणी वञा, मां पंहिंजे कलाम खे, उस्ताद बुखारी हिकिड़ो शेर आहे त पकनि घड़नि खे कना न पवंदा, बबर कॾहिं बि छबर न चरंदा। पकनि घड़नि खे कना न पवंदा, बबर कॾहिं बि छबर न चरंदा, ज़मीर विकिणी रक़म कमायां, इहो सबक़ु मां सिखी न सघंदुसि। मां अहिड़ो कलाम ॻाए माण्हुनि खे घड़ी खनि जे लाइ नचाए ऐं उन्हनि खे भुलाए, हिकिड़ा ग़लति गलीज़ क़िस्म जा अशार ॿुधाए ऐं उन्हनि खे ग़लति ट्रैक ते छॾे वञा, छा मूंखां पुछाणो कोन थींदो? पर शींहं जो कमु आहे, हू गाह कोन चरंदो। शींहं जेको आहे उनजी ज़ात शींहं आहे, शेर आहे, ख़ुदा उनखे पैदा कयो आहे ऐं उन शींहं जो ख़ुराक आहे गोश्त। अलाह साईं उनखे ॾींदो, शींहं कॾहिं बि गाह न चरंदो। तंहिंजे करे हर कम में, जेको मूं लफ़्ज़ चयो न गैरत जो हुजणु, हर कम में मक़सदु जंहिं बि फील्ड में जेको माण्हू हुजे, ॿार पढ़े थो, उन जे पढ़ण में बि उनजे गैरत जो अंसर हुजे। हिकिड़ो दोस्त आहे, कैमरामैन आहे, हुनखे स्ट्रगल हुजणु खपे, मां ॿिए खां वधीक सुठो कमु कयां। तव्हांजे इन मीडिया में जेतिरा माण्हू आहिनि उहे हिक ॿिए खां वधण जे लाइ माना हिकिड़ो जज़्बो, गैरत जो मक़सदु ई जज़्बो, गैरत जो मक़सदु आहे हिकिड़ो सचाई, इंसानियत, ऐं हू माण्हू हमेशह ॿिए ताईं पंहिंजो तजुर्बो पहुचाए। छो त हींअर ताईं जेको मां सिखी आयो आहियां पंहिंजे उस्तादनि खां, दोस्तनि खां, उन्हनि मूंखे सेखारियो आहे त माण्हू ताईं उहा शइ पहुचायो। ऐं जेके माण्हू, मौला अली सलाम जो कौल आहे त जेके माण्हू जवानी में बुज़दिल हूंदा आहिनि ऐं उहे जीअं जीअं पोड़ा थींदा वेंदा त बुज़दिल थींदा ऐं उन खां मशवरो न वठो। पर जेके माण्हू तव्हां बहादुर माण्हू आहिनि उन्हनि खां तव्हां मशवरो वठंदव, उहे जीअं जीअं पोड़ा थींदा वेंदा तीअं तीअं उन्हनि जो तजुर्बो वधंदो वेंदो ऐं तीअं तीअं हुन में सघ ईंदी वेंदी। तंहिंजे करे तव्हां उन्हनि खां मशवरो वठो, छो त तव्हांजे मशवरे वठण सां तव्हांजी एनर्जी बहाल थी वेंदी। हीअ मुंहिंजे जेके जुमिला ॾाढा ॾुखिया आहिनि, हीअ ॾाढा तकलीफ़ दे जुमिला आहिनि, पर ॻाल्हाइण इन करे थो त हिन दौर में हीअ जेको थिए थो इहो ॾाढो ॾुखियो। अच्छा, इहा ई ॻाल्हि पिया कयूं पाण, इन मौसीक़ी ते ई ॻाल्हायूं पिया त हिन दौर में अॼु जेको जदीद दौर आहे, कंप्यूटराइज़ दौर चऊं उनखे, त अॼु जेकी मौसीक़ी तव्हां ॿुधो पिया, माशाल्लाह तव्हांजो हिकिड़ो त पंहिंजो अंदाज़ आहे ऐं पंहिंजी शाइरी ॻाइण जो अंदाज़ आहे,
नौजवान ख़ासि करे जेके तव्हांजी ॻाइण जी फील्ड में आया आहिनि, छो जो अव्हां फनकार आहियो, अव्हां खां ई पुछणो पवंदो, अव्हां खां ई सजेशन वठणी पवंदी, त उहे जेको ॻाइनि पिया ख़ासि तौर ते कंप्यूटर ते डबिंग करे तक़रीबन में आवाज़ बि ॿियनि जो हूंदो आहे, उन्हनि जो पंहिंजो घटि हूंदो आहे, ऐं जॾहिं तव्हां उन्हनि खे स्टेज ते या किथे परफॉर्म्स करायो त उन्हनि खे टके जी बि ख़बर न हूंदी आहे। त इन जीअं तव्हां पहिरियां शुरू में चई विया त उन में कुझु सिंधी मीडिया बि ज़िम्मेदार आहे, त इन जे लाइ को अहिड़ो नथो थी सघे त उन्हनि खे का सिख्या ॾिजे या उन्हनि जे लाइ का पाबंदी हुजणु घुरिजे? कहिड़ो राग आहे, कहिड़ी दुनिया आहे? ॾिसो न साईं, वॾी में वॾी ॻाल्हि आहे, अलमियो इहो आहे त उन में तव्हां ज़िम्मेदार आहियो, ख़ासि करे मीडिया वारा। तव्हां अहिड़ी शइ खे ऑनियर न थियणु न ॾियो, छो त तव्हांजो हेॾो सारो चैनल आहे, तव्हां हेॾी सारी महिनत करे हेॾो ख़र्चु करे हिकिड़ो पहाड़ जहिड़ो हिकिड़ो तव्हां हिकिड़ो चैनल ठाहियो आहे, उन ते तव्हां हिकिड़ो अहिड़ो बि माण्हू रखो जेको माण्हू जंहिंखे सेंसर बोर्ड था चऊं, उन में ॿोली जो बि सेंसर हुजे, उन में आर्टिस्ट जो बि हुजे, उन में ऑडिशन थियणु खपे, उन में उन जी क्वालिटी जी ख़बर पवणु खपे। हिते ईअं थो थिए त मूं त ॿुधो आहे त 10-15 हज़ार रुपया ॾियो, जेको वणे सो गाए खणी अचो, असां हलाए छॾींदासीं। त इहो ज़मीर विकिणी रक़म कमायां, इहो सबक़ु मां सिखी न सघंदुसि। इहो बुख़ारी रुॻो मुंहिंजे लाइ न चयो आहे, इन में वॾो रोल मीडिया जो आहे। अगरि मीडिया इन ॻाल्हि ते गौर कंदी, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो सिंधी मौसीक़ी तव्हांजी तबाह थींदी थी वञे, ज़वाल पज़ीर आहे तव्हांजी मौसीक़ी, तव्हांजी ॿोली। ऐं तव्हांखे रुॻो इहो ॾिसण में राग ॿुधो वेंदो आहे मुनवर साहिबु, राग ॾिठो न वेंदो आहे। तव्हां कलाम जॾहिं ॿुधंदव न, तव्हां अखियूं ॿूटींदव त तव्हांजे अंदरि में हिकिड़ी फीलिंग आहे, तव्हांजी हिकिड़ी फिल्म हले थी। तव्हां उन्हनि जुमलनि खे पंहिंजी ज़ात ते इस्तेमालु कयो, हिकिड़ी तव्हां पंहिंजी फिल्म ठाहियो। मूं कॾहिं हिकिड़े अचानक कंहिं चैनल खे ॾिठो, मां ॾिसंदो त आहियां न, त छा पियो वहे वापरे। हिकिड़ो मूं कलाम ॿुधो त मुंहिंजा माण्हू ईंदा, मूंखे ॾोरे ॾिसंदा, उहो छोकिरो था पेंट थो लाहे, पंहिंजी पेंट लाहे उछलाए थो, हे मुंहिंजा माण्हू था अचनि, हे ॾोरे ॾिसंदा हिनखे। या जेको अॼुकल्ह जेको हीअ मॉडलिंग जेका आहे न, इन खां वधीक मां त चवंदुसि ब्लू प्रिंट आहे यार, ख़ुदा वास्ते एॾो ज़ुल्म न थिए। जो मुंहिंजी सिंधी मीडिया ते ख़ासि करे इहा त थियणु न खपे। या स्टोरी आहे, जेकर तव्हां स्टोरी छो, हिकिड़ो आर्टिस्ट ॻाए थो, तव्हां उन में सभु कुझु ॾेखारियो, तव्हां वटि कल्चर आहे, दुनिया तव्हां वटि अलाए छा छा आहे, तव्हां पंहिंजी उहे शयूं ॾेखारियो। मिसकिन माण्हू आहिनि, असांजे ॿारहाड़ी जूं नियाणियूं सेणियूं माऊं भेणूं असांजो रोंबा लाबारा कंदियूं आहिनि, उहो ऐब न आहे, उहो असांजो कल्चर आहे, तव्हां उहो ॾेखारियो न। तव्हां अहिड़ी ओरिया नथा ॾेखारियो। मां त हिकिड़ो कलाम ॾिठो त हिकिड़े आर्टिस्ट पे ॻायो, वॾे नाले वारो आर्टिस्ट हो, ऐं हू छोकिरी खे मॉडलिंग करण वारो, हू छोकिरो हुनखे पेरनि खे चुमी पियो ॾे। छा हीअ असांजो कल्चर आहे? छा असां इहो असां पैगाम ॾियूं था पंहिंजे ॿारनि खे त असां सिंधी हेॾी तरक़ी कई आहे? इहा तरक़ी असांखे ॾाढी ॾुखी लॻे थी। ख़ुदारा अचो त हिन चैनल जे थ्रू मां तव्हांजे थ्रू पैगाम अर्ज़ु बि रखां त ख़ुदारा पंहिंजी मौसीक़ी, पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर खे बचायो। खोड़ सारा रागी सिंध में पिया आहिनि, खोड़ सारा रागी। हिन तव्हां कचहरियूं करायो, तव्हां सिंधी मुशाइरा करायो, तव्हां नौजवाननि खे जेके सिंधी शाइरी सुठी लिखनि था, तव्हां उन्हनि खे घुरायो। सिंधी आर्टिस्ट अहिड़ा पिया आहिनि जिन खे तव्हां सुञाणो ई कोन था। हिते जेको नौजवान छोकिरो अचे थो, घरां कावड़िजे थो अचे, हू रीमिक्स करे जेको आहे उहा आइटम ठाहे छॾी, ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे असांजी मौसीक़ी जो। अहिड़ा कलाम जेके असांजा वॾा आर्टिस्ट ॻाया विया आहिनि, हाणे जॾहिं असां उन रीमिक्स में ॿुधूं था, असांजो अंदरि ॻरे थो, असांखे तकलीफ़ अचे थी। ख़ुदारा जिन ठाहे न सघो था, न ठाहियो न ठाहियो, जे ठाहे सघो था न ठाहे सघो था, न ठाहियो न ठाहियो, ठहे थो भला जे चंद्र खे था ठाहियो। वाह वाह, ज़बरदस्त। सो महिरबानी करे असांजे ठहियल शयुनि खे न बिगाड़ियो, जेके असांजा वॾा रागी ॻाए विया आहिनि उन्हनि खे ज़्यान न कयो। ममता लाशारी साहब, इन ईद जे हवाले सां, क़ुर्बानी वारी ईद जी ॻाल्हि ॿोल हले पई, तव्हां सां मौसीक़ी जी बि ॻाल्हि थिए पई, ईद जी ॻाल्हि बि थिए पई, अव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते बि ॻाल्हि थिए पई, त मौसीक़ी जी ॻाल्हि हले पई। तव्हां मौसीक़ी जे लाइ काफ़ी अहिड़ियूं शयूं तव्हां असांखे ॿुधायूं, त अव्हां मौसीक़ी जे हवाले सां पाकिस्तान खां अलावा ॿियनि कहिड़नि मुल्कनि में विया हो ऐं उते परफॉर्म्स कयो आहे, पंहिंजे मुल्क जे अंदरि